कंदकोट में ख़बर शामिल कंदासीं त पुलिस जो कचे में ऑपरेशन 6 जवाबदारनि गिरफ़्तारी पेश करे छॾी आहे। हथियार फिटा कंदड़नि में जवाबदारनि में ज़ुल्फ़कार, वाजिद शौकत, बरकत, असलम ऐं अकबर सब्ज़ोई शामिल आहिनि। गिरफ़्तार जवाबदार अगवा, फुर, भताखोरी ऐं पुलिस सां मुक़ाबलनि में घुर्बल आहिनि। गिरफ़्तार जवाबदारनि मथां मुख़्तलिफ़ थाणनि ते केतिरा ई केस दाख़िल थियल आहिनि। जवाबदारनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई मुकमल करे खेनि अदालत में पेश कयो वेंदो। पुलिस तर्जुमान जो चवणु आहे त जवाबदारनि जे हथियार फिटा करण सां इलाइक़े में ॾोहनि जी शरह में घटिताई ईंदी। कंदकोट मां ख़बर शामिल कंदासीं त पुलिस जो कचे में ऑपरेशन 6 जवाबदारनि खे गिरफ़्तारी पेश करे छॾी आहे। हथियार फिटा कंदड़नि में जवाबदारनि में ज़ुल्फ़कार, वाजिद शौकत, बरकत, असलम ऐं अकबर सब्ज़ोई शामिल आहिनि। कंदकोट मां ख़बर शामिल कंदासीं त पुलिस जो कचे में ऑपरेशन 6 जवाबदारनि गिरफ़्तारी पेश करे छॾी आहे। हथियार फिटा कंदड़नि में जवाबदारनि में ज़ुल्फ़कार, वाजिद शौकत, बरकत, असलम ऐं अकबर सब्ज़ोई शामिल आहिनि। गिरफ़्तार जवाबदार अगवा, फुर, भताखोरी ऐं पुलिस सां मुक़ाबलनि में घुर्बल आहिनि। गिरफ़्तार जवाबदारनि मथां मुख़्तलिफ़ थाणनि ते केतिरा ई केस दाख़िल थियल आहिनि। जवाबदार ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई मुकमल करे खेनि अदालत में पेश कयो वेंदो। कंदकोट मां ख़बर शामिल कंदासीं त पुलिस जो कचे में ऑपरेशन 6 जवाबदारनि गिरफ़्तारी पेश करे छॾी आहे। पुलिस जे तर्जुमान जो चवणु आहे त हथियार फिटा कंदड़नि में ज़ुल्फ़कार, वाजिद शौकत, बरकत, असलम ऐं अकबर सब्ज़ोई शामिल आहिनि। गिरफ़्तार जवाबदार अगवा, फुर, भताखोरी ऐं पुलिस सां मुक़ाबलनि में घुर्बल आहिनि।